अरे भाऊ कहता है छा थियो आहे? यार तकलीफ़ है वॾी। तकलीफ़ आहे? हाँ यार। भला हेॾे काॾे रुकंदव, काॾे था वञो? यार सरकारी अस्पताल पे वञा यार। सरकारी अस्पताल थो वञे? सरकारी अस्पताल में कुछ भी ना है, न दवायूं न का शइ। हुते हिकिड़ी पेनाडोल जी गोरी भी न मिलंदी। अरे बा कुछ तो हूंदो है। कुछ भी ना है बाबा, तूं हेॾे वञ प्राइवेट अस्पताल में रस, हेॾे बाज़ार ॾे। प्राइवेट चलो पैसा कोन निके। अरे बाबा हुते वरी कुछ कोन। यार गरीब मोला यहाँ कुछ तो हूंदो है। यार कुछ भी ना है बाबा, असां कल ट्रेनी वियासीं, पाण भी मरीज खणी अची वञूं था न, कुछ भी ना है हुते। हेॾे कुछ तो हूंदो यार। हल बाबा, तो वटि पैसा न आहिनि, मां भरींदो आहियां पैसा, हल भला हेॾे। न यार बस मेहरबानी तुझी तरफां। हूंदो कुछ न कुछ डॉक्टर हूंदो अला हूंदो कोई न कोई। भला गॾु हलां अस्पताल ताणी, कमज़ोर लॻो था। मेहरबानी तुझी यार। सबको है सारी तकलीफ़। कोई भी ॾींहुं घर मां थींदो आहे न बा। शुक्र हाँ उम्मीद मल्हा करो कुछ न कुछ। पहिरीं ॻाल्हि हेॾे न वञो आहे त बहितर हो। चलो ठीकु आहे भला वञो। हा ॾेहल वाला क्लिनिक खोली। हाँ मरीज आया आहिनि न, हा हिननि जा नंबर वारे ते नाला लिख, ऐं जेके एमरजेंसी आहे न उन्हनि खे 2-3 रुपया वठी करे उन्हनि खे अवल नंबर ॾे। ठीकु आहे न? हल सही आहे, मां बि हाणे सरकारी अस्पताल बंदि करे अचां थो। साईं साईं वॾी तकलीफ़ छा मसलो बाबा? साईं साह जी तकलीफ़ साईं। साह जी तकलीफ़? हाँ सुभाणे अचिजांइ, बंदि थियो अस्पताल। साईं 12 भी कोन थिया आहिनि साईं। मां आयुमि हिते साईं लाड़काणे जी दवाऊं बाबा टाइम वियो न, बस सुभाणे अचिजांइ न, टाइम वियो, प्राइवेट ते अचिजांइ पोइ। साईं पैसा कोन्हनि के साईं, खुदा जो कसम पैसा न आहे। ये लाड़काणे जी साईं दवाऊं आहिनि। मां हे डॉक्टर प्रकाश आडवाणीअ खां वठां साईं। मूंखे बाबा ॻाल्हि मुंहिंजो ॿुधो, सरकारी बंदि आहे फिलहाल, सुभाणे अचिजो न त क्लिनिक ते अची, मां प्राइवेट ते जल्दी आहे। साईं मूंखे ॻाल्हाइण नथो थिए मां त कर। अरे बा जॾहिं तोखे चयुमि त बस न। साईं कुछ तो हूंदो साईं। कुछ भी ना आहे। साह जी तकलीफ़ है कि प्राइवेट ते अचिजांइ। अब कंपाउंडर है हेॾे अब इसको नो पेशेंट आयो आहे। दिस इज अस्सलाम वालेकुम डॉक्टर। वालेकुम सलाम। वेहो बा वेहो। छा तकलीफ़ आहे बा? साईं साह जी तकलीफ़ आहे, चेस्ट। हाँ वॾो टाइम थियो आहे। घणनि ॾींहंनि खां वठी? लॻभॻि हिनखे माना आहे त पुराणो अर्ज़ो आहे, पर हाणे जल्दी जल्दी को मसलो न, अल्लाह ख़ैर कंदो इंशाल्लाह। तव्हां दवा ॾियो था सही थी वेंदो इंशाल्लाह, अल्लाह ख़ैर करे। असांजो कमु जेको आहे त हलंदड़ आहे। चयुमि त बस न। साईं कुछ तो हूंदो साईं। कुछ भी ना आहे। साह जी तकलीफ़ है कि इंशाल्लाह सही। प्राइवेट ते अचिजांइ। साईं तव्हां सरकारी अस्पताल में वेठा हो न, उहे डॉक्टर आहियो न तव्हां? तव्हां उहे मरीज़ आहिनि जो को सरकारी अस्पताल में वटि आयो? हाँ साईं भला हाणे मजबूरी में प्राइवेट अचिणो आहे न साईं, तबियत सही न हुई, पर तव्हां उहो वर्ताव कयो मूंसां हुते। ऐं साईं जॾहिं मां हुते आयुमि सरकारी में त मूंखे धिका ॾिना, छो निकिर रे निकिर। ऐं हिते आयो आहियां त 5 रुपयनि जी लालच जे करे ऐं जीअ में मूंखे आदर भाव ॾियो त तव्हां। त माफ़ कजो, मां ग़लती थी आहे। तव्हांजो इलाज कयां मां? न साईं, इहा जेको तव्हां हथ जोड़ कयो था न, इहो सिर्फ़ु पैसे जे करे तव्हांजे प्राइवेट क्लिनिक में कमाइण जो ज़रियो आहे। इहो ठॻियो था तव्हांखे मिसकिननि खे। मूंखे न खपे तव्हांजो इलाज। मां वञी अलाह जो नालो वठी सुम्ही पवंदुसि। अल्लाह